टंडबागो ख़बर ॾींदो त टंडबागो सिंध शागिर्द तहरीक पारां टंडबागो प्रेस क्लब हॉल में थियल तइलीमी सेमिनार के शागिर्द अॻवाननि तइलीमी माहिरनि सुञाण माण्हुनि ख़िताब कंदे चयो त सिंध जेतिरे कुदरती वसीलनि सां मालामाल आहे ओतिरो ई सिंध अवाम खे हुक्मरान पाण निंदड़को ऐं मुफ़िद क़ौम बनायो वियो आहे। तइलीम सिहत रोज़गार अमन अमान ऐं ज़िंदगी जे ॿियनि ज़रूरतुनि जी शदीद उणहुंत पैदा कई वई आहे। अॻवाननि वधीक चयो त सिंध में तमामु वॾो टैलेंट मौजूदु आहे पर उन जे वाधारे लाइ घुर्बल इदारा न आहिनि, जंहिं करे हू वक़्त खां अॻे तबक़ाती फ़र्क़ जे करे ज़ाया थी वञे थो। सेमिनार के अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध जे लाड़ थर ऐं काछे में का बि आला तइलीम जी यूनिवर्सिटी न आहे, न वरी को प्राइवेट सस्तो ऐं सुठी मयार वारो इदारो आहे। हिन तइलीम जे खणंदड़ मयार ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो त हिते डिग्रियूं ऐं मेरिट पैसनि ते विकामे थी। ॿाहिरनि सूबनि जा शागिर्द सिंधी शागिर्दनि जी कोटा ते पैसा एवज़ दाख़िल कया वञनि था। अहिड़े कैंसर जहिड़े करप्शन सिंध जे ग़रीब ऐं अक्सरियाती अवाम जी तइलीमी तरक़ी जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। उन्हनि समूरी क़ौम फुलट जो ज़िम्मेवार सिंध जो जगरदार ऐं भौतार आहे, जेको ऐवान में सिर्फ़ सिंध जे वसीलनि ऐं ज़मीननि जी नीलामी लाइ वेठल आहे। उन मौक़े ते तइलीमी संस्था करारदादूं मंज़ूर कंदे घुर कई वई त बदीन ज़िले जे शागिर्दनि लाइ आला तइलीम लाइ लाड़ मेडिकल यूनिवर्सिटी क़ाइमु कई वञे। बदीन ज़िले जे सभिनी कॉलेजनि ऐं डिग्री कॉलेजनि में जदीद साइंसी घुर्ज मुताबिक़ लेबॉरेटरियूं क़ाइमु करे साइंसी जा माहिर उस्ताद मुक़ररु कया वञनि।